ग्रुप इंश्योरेंस न मिलण खिलाफ़ सिंध के रिटायर मुलाज़िमन पारां कराची प्रेस क्लब वारा एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। हिते मौजूद अॻवान खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु। सिंध हुकूमत असांजी पगारनि मां कटौती करे थी, पर असांखे ग्रुप इंश्योरेंस कोन थी ॾिए। जॾहिं त सुप्रीम कोर्ट जा वाज़े अहकामात आहिनि त इन्हनि खे ग्रुप इंश्योरेंस ॾियो, उन ते अमल कंदे KPK, बलोचिस्तान, पंजाब सभु ॾियनि था पिया। सिंध हुकूमत असांखे ग्रुप इंश्योरेंस न पई ॾिए ऐं जॾहिं त उनजी जेको आहे सो अदायगी जेको आहे उहो स्टेट लाइफ वारनि खे करणी आहे, उन खां पोइ बि सिंध हुकूमत असांखे ग्रुप इंश्योरेंस ॾिए। छाजे करे असां हुकूमत का सिंध हुकूमत का वज़ीर आला का अदी फरियाल का आसिफ ज़रदारी का मुतालबो था कयूं, महिरबानी करे असांखे ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे। ग्रुप इंश्योरेंस जे लाइ असांखे तमामु रुलायो वियो आहे। घणनि सालनि खां वठी करे असांजो ही एहतजाजी तारीख़ हले पियो। असांखे गवर्नमेंट खामखा जेको आहे सो रोडनि ते आणे ऐं मुलाज़िम जेके रिटायर आहिनि, तव्हां पाण सम्झो था जेको 60 साल में रिटायर थियो आहे, उन्हनि झूननि खे उन्हनि कुराड़नि खे उहो ई लठ उहो ई जेको आहे सो पाणी वारा टैंक उन्हनि ते हलाइणु चाहे थो। सो असां सिंध हुकूमत खां साईं मुराद अली शाह खां ऐं सभिनी खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे असां सां इहो रवैयो अख़्तियार न कयो वञे। ग्रुप इंश्योरेंस ॿिनि सूबनि में अदा थियो ऐं सुप्रीम कोर्ट जा डायरेक्टिव्स बि आहिनि, पर बदकिस्मती सां सिंध सूबे अंदरि जेका रुगो कमेटी मथां कमेटी ठाहिनि था ऐं को बि पेमेंट करण लाइ तयारु न आहिनि। असां इहा था चऊं भाई मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस रिटायर थियण वक़्तु ॾिनो वञे ऐं ॿियो बेन्यूअल फंड जॾहिं मुलाज़िम रिटायर थिए थो उन वक़्तु ॾिनो वञे। सिंध के रिटायर्ड सरकारी मुलाजमीन गुज़िश्ता कई सालों से ग्रुप इंश्योरेंस के लिए जदोजहद कर रहे हैं। सिंध के हर इलाके में इनके एहतजाज, मुजाहरे, मीडिया से गुफ्तगू, सोशल मीडिया पर, ट्विटर पर, सब जगह इनकी जदोजहद चल रही है और हुकूमत सिंध जो इस हवाले से इनकी हक तलफी कर रही है, ग्रुप इंश्योरेंस नहीं दे रही है। ये इनका रवैया, इनका सलूक यानी मुनासिब नहीं है। मेरी हुकूमत सिंध से मुतालबा है कि भाई अगर आप चाहते हो कि मेरा बिल असम्बली में ना आए और मेरा बिल असम्बली में आकर पास ना हो, तो आप हुकूमत की तरफ से बिल लेकर आ जाएं, हुकूमत की तरफ से लाएं, उसे पास कराएं, उस पर कानून बनाएं, ताकि हमारे जो गरीब सरकारी मुलाजमीन हैं कराची से लेकर कश्मीर तक, इन सबको उसका हक मिले। कैमरामैन फराज मिरानी सां गॾु सादिक सुमरो, अवामी आवाज़ TV कराची। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।